अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो, अल्लाह जी नाफरमानी खां बचो ऐं संदसि करीब थियण जो वसीलो नेक अमलन ऐं तक़वा सां ॻोल्हियो ऐं संदसि राह में जहाद करियो, यानी तन मन धन ऐं ज़बान सां, ऐं जेके बि बातिल अक़ीदा, तागूती निज़ाम, नफ़सानी ख़्वाहिशूं, तहज़ीबी सक़ाफ़ती रंडिकूं ऐं ख़ानदानी रुकावटूं अल्लाह जे दीन क़ाइम करण में हाइल थियनि, उन्हनि खे मसमार करियो त मन अवां दीनी, दुनियावी, उखरवी, मादी ऐं रूहानी तरह कामयाब थियो। बेशक जिन कुफ्र कयो, उन्हनि खे जेके कुछ ज़मीन में खजानो आहे सो सभु ऐं एतिरो ॿियो बि हुजे, उहो क़यामत ॾींहुं अज़ाब खां बचण लाइ फिदियो तौर ॾियनि त बि खाइण हरगिज़ क़बूल न कयो वेंदो ऐं उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। हू खणी केतिरो बि चाहींदा त दोज़ख जी बाहि मां निकिरनि, पर उन मां कॾहिं बि निकिरी न सघंदा। उन्हनि लाइ दाइमी अज़ाब आहे। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चोर मर्द ऐं चोर औरत ॿिन्ही जा साया हथ कराई ताईं कपियो, इहो अल्लाह तरफ़ां संदसि कये जो बदिलो आहे। इहा इबरतनाक सज़ा ॿियनि लाइ सबक ऐं माशरे लाइ भलाई ऐं अमन जो कारण आहे। ऐं अल्लाह ज़बरदस्त गालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं जे पंहिंजे ज़ुल्म ऐं ज़्यादती करण खां पोइ चोरी खां तौबा कई ऐं पंहिंजी इस्लाह कई त यकीनन अल्लाह हुन ॾांहुं मोटे थो, यानी हुन जी तौबा क़बूल फरमाए थो। बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार, निहायती रहम करण वारो आहे। ए इंसान, छा तूं नथो ॼाणी त बेशक अल्लाह लाइ ही आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही आहे, जंहिंखे वणेसि अज़ाब ॾिए ऐं जंहिंखे घुरे तंहिंखे माफ़ फरमाए, ऐं अल्लाह त हर शइ ते पूरी तरह क़ादिर आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं उन्हनि लाइ गम न कर जेके कुफ्र में डोड़ ॾिक कोशिश ऐं जल्दी करे रहिया आहिनि। पोइ खणी इहे उन्हनि मां हुजनि जेके पंहिंजे वाता चवनि था त असां ईमान आंदो आहे, पर संदनि दिलनि ईमान न आंदो आहे। या भले उन्हनि मां हुजनि जेके यहूदी बणिया आहिनि, जेके कूड़ खे कन ॾेई ॿुधंदड़ आहिनि, इन करे बि ॿुधंदड़ आहिनि, यानी जासूसी कंदड़ आहिनि, त जीअं हू उन्हनि खे ॿुधाइनि जेके अञा तो वटि न आया आहिनि। ऐं इहे कलामुल्लाह खे उन जे मुनासिब ऐं सही जॻह ते हुजण बावजूद बि तब्दील कनि था, ऐं माण्हुनि खे चवनि था त जेकॾहिं तव्हांखे हीअं हुकुम मिले त मञिजो, ऐं जेकॾहिं हीअं न मिले त उन खां बचिजो। ऐं जंहिंखे अल्लाह ई फितने या आज़माइश में विझण जो इरादो करे त तूं अल्लाह तरफ़ उन लाइ कतई को हिदायत जो इख्तियार नथो रखी। ही उहे माण्हू आहिनि जिन जी दिलनि खे अल्लाह पाक करण नथो घुरे। उन्हनि लाइ दुनिया में बि ज़िल्लत ऐं ख्वारी आहे ऐं आख़िरत में बि तमामु वॾो अज़ाब आहे। इहे कूड़ियूं ॻाल्हियूं कन ॾेई ॿुधण जा आदी ऐं क़बूल कंदड़ ऐं हराम खाईंदड़ आहिनि। पोइ जेकॾहिं तो वटि फ़ैसिले लाइ अचनि त वणई त फ़ैसिलो कर, या वणई त खान मुंहुं मोड़, ऐं जेकॾहिं खान मुंहुं मोड़े छॾी त हू तोखे हरगिज़ को बि नुक़सान न पहुचाए सघंदा। ऐं जेकॾहिं उन्हनि जे विच में फ़ैसिलो करी त पूरे अदल ऐं इंसाफ़ सां कर। बेशक अल्लाह अदल ऐं इंसाफ़ कंदड़ सां मोहबत करे थो। ऐं हू भला तोखां कीअं था फ़ैसिलो कराइनि, जॾहिं त वॾनि तौरेत मौजूद आहे, जंहिं में अल्लाह जो हुकुम वाज़े तौर ते लिखियो पियो आहे, पर तंहिं हूंदे बि हू उन खां फिरी वञनि था। ऐं असल ॻाल्हि हीअ आहे त उहे ईमान वारा ई न आहिनि।